हा सेठ ओ बा सेठ जी जी हाणे सामान मुंहिंजो ॿधी छॾे 20 किलो चांवरनि बासमती ऐं बोरी अटे जी आहे बोरी अटे जी कोन 20 किलो अटे चयो आहे सही सही 20 किलो अटो आहे 5 किलो खंड आहे पत्ती आहे साबुण आहे सब उस्ताद सब तयार करे छोकरे लॻाइला हा साईं हाणे अञा पैसा घणा थिया 6000 रुपया थिया 6000 का 6000 ॻाल्हि कान्हे यार पैसनि जी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे अचे वठि अब सामान खणिया वाह ये तो 2000 रुपया मूंखे ॾे 2000 हाँ हे अचे 1000 1000 हे 2000 2000 घणा थिया बाबा ॾिस हाणे मूं तोखे 2000 पहिरीं ॾिना हाँ ब तो पहिरीं 2000 तो मूंखे न सही वरी 1000 हींअर करे ॾिना ब 4 4 ब 6 6000 पूरा हा, थिया अच्छा, अञा अच्छा। तोखे हिसाब करणु कोन थो अचे हिसाब बि करणु कोन थो अचे अञा चए तो मूंखे भोलड़ी वठी ॾियो त नचाया अब सामान खण अरे ये 2000 बहु ब 4 ब 4 थे पैसनि में त लाइ वियो पर इहा भोलड़ी किथां आई विच में